ही जेको 12 तारीख़ शेख अब्दुल्ला सां वाक़ियो थियो आहे, ही तमामु हिकिड़ो ॾुखोईंदड़ वाक़ियो आहे। हिकिड़ो शेख साहब बुज़ुर्ग हस्ती सियासी ऐं समाजी शख़्सियत आहे, जंहिंसां ही जेको वाक़ियो थियो आहे, जेका शेख साहब ते तशद्दुद थियो आहे, जेका फुर्ती आहे, असीं इन जी मज़म्मत करियूं था त अहिड़ा वाक़िया न थियणु खपनि। असां अपील था करियूं जेके वस वारियूं धुरियूं आहिनि SSP जामशोरो साहब खे त महिरबानी करे हिन जो नोटिस वरितो वञे ऐं इहे जेके जवाबदार आहिनि इन्हनि खे कैफ़े किरदार ताईं पहुचायो वञे। अगरि शेख साहब जहिड़े माण्हूअ सां इहे शयूं थी सघनि थियूं त पोइ शायदि हिन ज़िले जामशोरे में को बि माण्हू महफ़ूज़ न आहे। तंहिंजे करे जेके बि जवाबदार आहिनि उहे कोर्ट जे कटेरे में आंदा वञनि त यकीनन आईंदा के ॿिए माण्हू सां अहिड़ी वाक़ियो न थिए। सरहां ॾिसो, शेख साहब जी त कंहिं माण्हूअ सां दुश्मनी कोन्हे, पर सियासी लाॻापिया शेख साहब जा जामशोरे इतिहाद सां आहिनि। उन जे करे असांजो थोरा घणा शक ओॾां बि वञनि था त जहिड़े तरीक़े सां हुननि शेख साहब ते तशद्दुद कयो आहे, उन मां इहो लॻे थो त हू टारगेट करे आया आहिनि ऐं शेख साहब ते तशद्दुद कयूं आहिनि ऐं शेख साहब जे गाॾीअ खे धकु हणणु, पोइ उन्हनि खां पैसा फुर करणु, पर न फुर करणु हिकिड़ो इहो मिड़ेई आहे, पर लॻे ईअं थो त हीउ शेख साहब खे टारगेट कयो वियो आहे। हीउ जेको हुननि जो अमल हो उन मां लॻे थो त हीउ सियासी हिसाब सां इहा शइ कई वई। असां शेख साहब ते अॼु आया आहियूं, इन ई मामले ते डिस्कस थी आहे। SSP साहब शेख साहब खे हिकु हफ़्ते जी मोहलत घुरी आहे। असां चाहींदासीं त हिकु हफ़्ते जे अंदरि इहे माण्हू साम्हूं अचनि ऐं कोर्ट जे कटेरे ते आंदा वञनि। अगरि न आया त असां हीउ जेको एहतजाज आहे, इन एहतजाज खे सॼे ज़िले जे अंदरि वधायो वेंदो। असां शेख साहब सां गॾु हूंदासीं, पुरअमन रैलियूं कढियूं वेंदियूं, पुरअमन एहतजाज कयो वेंदो, जेसिताईं इहे माण्हू गिरफ़्तार नथा थियनि।